नवाबशाह में वाक़िया कंदासी नवाबशाह के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी की कार्रवाई 14 कमर्शियल इमारतूं सील कयूं आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी गोलचक्रा गरीबाबाद ऐं ॿिनि हंधनि ते कार्रवाई कंदे नक्शो पास न करायल 14 इमारतनि खे सील करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां नवाबशाह मां शेयर कई पिया। नवाबशाह के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी की कार्रवाई 14 कमर्शियल इमारतूं सील कयूं आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी गोलचक्रा गरीबाबाद ऐं ॿिनि हंधनि ते कार्रवाई कंदे नक्शो पास न करायल 14 इमारतनि खे सील करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां नवाबशाह मां शेयर कई पिया। नवाबशाह के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी की कार्रवाई 14 कमर्शियल इमारतूं सील कयूं आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी गोलचक्रा गरीबाबाद ऐं ॿिनि हंधनि ते कार्रवाई कंदे नक्शो पास न करायल 14 इमारतनि खे सील करे छॾियो आहे। तफ़सील मां कंदासीं ब्यूरो चीफ नवाबशाह इम्तियाज़ कीरियो खां। जी इम्तियाज़ आगाह कजो। जी बिल्कुल कंट्रोल बिल्डिंग अथॉरिटी पारां हिकु टीम आहे में आहिनि शाहिद जमाली आफ़ाक बंबरो ऐं हिन खां अलावा भंगवार आहे उनकी टीम हुई अॼु शहर नवाबशाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जंहिंमें गोलचक्रा आहे गरीबाबाद आहे भंगवार कॉलोनी आहे इसरपुर आहे उते जेके गैर कानूनी अदावत हुयूं बिल्डिंग अथॉरिटी मां जेके नक्शो पास न थियल हुयो ठीक है, वॾी महिरबानी इम्तियाज़ तफ़सील ॾियण जे लाइ।